सॼे मुल्क जियां शाहपुर चाकर में भी 27 अक्टूबर जो दिहाड़ो कश्मीरियुनि सां एके जे इज़हार तौर मल्हायो वियो। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज तरफां रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी लेक्चरार मुमताज़ अली खोसे, अली अहमद डायरी ऐं ॿियनि कई, जंहिंमें शागिर्दाणनि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे कॉलेज जे उस्तादनि चयो त भारत गुज़िरियल 7 दहाकनि खां कश्मीरी अवाम ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराए रहियो आहे। क़ाबिज़ फ़ौज जे अहिड़े अमल ते आलमी बिरादरी जी ख़ामोशी अफ़सोसनाक अमल आहे। संदन चवण हो त गुज़िरियल 85 ॾींहनि खां भारत कश्मीर खे दुनिया जे सभ खां वॾे जेल में तब्दील करे छॾियो आहे। पाबंदियुनि ऐं कर्फ्यू सबबि माथिरी में खाधे पीते जी शयुनि ऐं दवाउनि जी सख़्त खोट पैदा थी वई आहे, जॾहिं त मवासिलाती राब्तो बि मुसलसल कटियल आहे। उस्तादनि जो चवण हो त पाकिस्तानी अवाम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। भारतीय फ़ौज कंहिं बि अगराई खां अॻु 27 फ़रवरी जी तारीख़ खे यादि रखे। अॻवाननि गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल खां मुतालबो कयो त पंहिंजे ठहराउनि ते अमल कराए कश्मीरी अवाम खे हक़ ख़ुद इरादियत ॾिनी वञे। उन मौक़े ते शागिर्दाणनि पाकिस्तान ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हंया, जॾहिं त रैली खे अब्दुल फताह बालादी, सैयद हसन अली शाह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।